सदका तव्हां मांखे मुसलमान वण लॻायो या तव्हां मांखे मुसलमान पोख पोखी या वण लॻायो बाग लॻायो पोइ उन मज़ा कंहिं पखी अचे खाधो कंहिं माण्हू अचे उन मज़ा चुगियो पखीअ चुगियो अचे माण्हू खाधो अचे साईं फरमायो त अल्लाह ताला उन दाणे दाणे जो उनखे सदके जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। वरी जो सुभान अल्लाह। हाणे असां वण लॻायूं था बनी पोखियूं था मदीने वारो साईं तो फरमाए इहो ठलो वण लॻाइण न आहे इहा का मामूली ॻाल्हि न आहे इहा को जहिड़ो तहिड़ो अमल न आहे इहो एॾो भलो अमल आहे जो तव्हांजे लाइ इहो सदका जारिया थी वेंदो आहे। तव्हां वण पोखियो था जॾहिं को माण्हू वण पोखे थो उन मां केतिरा फ़ाइदा हासिल थियनि था उनमें उनजी छांव में को मुसाफ़िर अचे वेहे उन मां मेवा पैदा थियनि जंहिंमां माण्हू खाइनि जानवर खाइनि या पखी परिंदा जानवर अचे उनजी छांव में वेहनि उन मां फ़ाइदो हासिल कनि जेतिरी मख़लूक उन वण मां फ़ाइदो हासिल कंदी अल्लाह ताला उन वण पोखण वारे खे पंहिंजी रहमत जो हक़दार बणाईंदो रहंदो आहे। ला यगरिसु मुस्लिमुन गरसन वला यज़रउ ज़रआ हर उहो मुसलमान बानो जेको वण पोखे थो या बनी बारो करे थो फयाकुलु मिन्हु इंसानुन पोइ उन मां को माण्हू अचे खाए वला ताइरुन या को पखी अचे चुगे वला शयुन या मखलूकात मां का बि मखलूक अचे उन बनीअ मज़ा उन वण मज़ा उन बाग मज़ा फ़ाइदो हासिल करे कंहिं बि तरह जो इल्ला कान लहू अजरुन त इन पोखण वारे खे अल्लाह ताला ज़रे ज़रे जो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं असां बाग पोखींदा आहिनि न जेके माण्हू त उन्हनि बागनि खे लोढ़ा ॾेई छॾींदा बंदि करे छॾींदा मथां को अंदरि घिड़ी पवे को चोरी करे वञे या अन्न रखंदासीं उन मां अक्सर तौर ते ईअं थींदो आहे जो कटाई थींदी आहे पोइ वरी हिफ़ाज़त कंदा आहियूं पोइ चोर चोरी करे वञे ॾुख थींदो आहे जेके ज़मीन सां मुंसलिक आहिनि उन्हनि खे अहसासु आहे ॾाढो ॾुख थींदो आहे यार महिनत कईसीं ऐं हे वरी निभागा हे फलाणो चोरी करे वियो हेॾे खणी वियो मदीने वारो साईं तो फरमाए इन ॻाल्हि ते तव्हां ॾुखारा न थियो दिलि खे न दिलि वॾी कयो छो त तव्हांजे लाइ अल्लाह ताला हर तकलीफ़ में बि अजुर जा अंबार लॻाए छॾिया साईं फरमाईंदा मा मिन मुस्लिमिन यगरिसु गरसा हर उहो मुसलमान बानो जेको वण पोखे बाग पोखे ज़राअत करे इल्ला कान मा उकिल मिन्हु लहू सदकतुन को अचे उन मां खाए त उन खाइण जो अल्लाह ताला उन पोखण वारे खे सदके जो अजुर अता कंदो। वा मा सुरिक मिन्हु लहू सदकतुन पर को चोरी करे वञे न फसल को दाणो को अनाज मेवो चोरी करे वञे हुनखे चोरी जी सज़ा मिलंदी पर मालिक जेको सब्र करे अल्लाह उन ज़मींदार उन हारी खे उन चोरीअ जो बि अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो वला यज़रउहु ऐं यनकिसुहु अहदुन इल्ला कान लहू सदकतुन इला यौमिल क़ियामा जेको बानो वण पोखे या बनी बारो करे जेकॾहिं उन में को नुक़सान खाई वेहे उन वण पोखण में या उन फसल में उन अनाज में को नुक़सान थी वञे मींहं वसिया ॿोॾूं अची वियूं सोकूं अची वियूं फसल सुठा कोन थिया महिनत कोशिश उहा रायगान वई नुक़सान पइजी विया नबी साईं तो फरमाए जेकॾहिं उन में को नुक्स थी वञे उन में जेकॾहिं कमी पइजी वञे अल्लाह ताला उन कमी जे बदिले क़यामत ताईं उन जे लाइ अजुर ऐं सवाब लिखंदो रहंदो। मिसाल तौर हिकिड़े माण्हू वण पोखियो बाग पोखियो अंब जो बाग पोखियईं त हिकिड़ो फसल अहिड़ो थियो जो उन में तेज़ तूफ़ान आया फसल तबाह थी वियो उन जे बदिले हाणे जेतिरो उन मां वण मां फसल निकिरंदा हुया अंब निकिरंदो हुयो हर साल उन जेतिरो अजुर सवाब क़यामत ताईं उन पोखण वारे उन ज़मींदार खे अल्लाह अता कंदो रहंदो। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फला यगरिसुल मुस्लिम गरसन फयाकुलु मिन्हु इंसानुन वला दाबतुन वला तैरुन जेकॾहिं तव्हां को वण पोखियो था को फसल पोखियो था पोइ उन मां को माण्हू अचे खाए या को जानवर अचे खाए ॾाढी हारियुनि ऐं ज़मींदारनि खे भेल जी कावड़ लॻंदी आहे छल न कंहिंजो जानवर बनो टपी अचे मूंखे ख़बर आहे न ज़मींदार हारी नारी अहिड़ी कावड़ लॻंदी आहे असुल सवाब ॼण क़यामत क़ाइम थी वई आहे तुंहिंजी में मुंहिंजो बनो टपी छाजे लाइ आहे
तूं चो हे फलाणो जानवर मुंहिंजी बनी ते छा न टपी आयो, मुंहिंजो गाह विञाए वियो। नबी साईं फरमाइनि ते नाराज़ न थींदा कयो, तंबीह कयो, जीअं फसल भलो रहे तंबीह कंदा कयो, कावड़ न कयो। जेकॾहिं को जानवर खाई वञे, को पखी खाई वञे, इल्ला कान लहू सदक़तुन इला यौमिल क़ियामा, इहो जेको खाई वञे विञाए वञे अल्लाह ताला क़यामत ताईं तुंहिंजो अजुर सवाब लिखंदो रहंदो आहे। सदाई जो अजुर माना सदका जारिया थी वियो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन बना बुनियानन मिन गैर ज़ुल्मिन, उहो माण्हू जेको को घर ठाराए पर ज़ुल्म सां न, कंहिंजी बनी ते कंहिंजे प्लाट ते कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे घर ठाराई न, पंहिंजे हक़ हलाल जी कमाई मां प्लाट वरिते हुन में घर ठाराई। वला इतिदाइन औ गरस गरसन मिन गैर ज़ुल्मिन वला इतिदाइन, ऐं को वण पोखियई, को बाग पोखियई पर कंहिंसां ज़ुल्म न कई, ॿिए कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो न कई, न को कंहिंसां ज़्यादती कई, बल्कि पंहिंजी ज़मीन या पंहिंजे ख़र्च ते वण पोखियई ऐं पंहिंजे ख़र्च सां उनजी संभाल कई। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कान लहू अजरन जारियन मंतफ़िअ बिही अहदुम मिन ख़ल्क़िल्लाह तबारक व तआला, उन बाग मां, उन घर मां, उन रहण वारी जाइ मां, उन बनी मां जेसीं मुस्लमान फ़ाइदो हासिल कंदा रहंदा तेसीं अल्लाह ताला उन ठाराइण वारे, उन बाग पोखण वारे, उन बनी बारे करण वारे खे अल्लाह अजुर ऐं सवाब अता कंदो रहंदो। तव्हां घर पंहिंजे लाइ ठाहियो, तव्हां घर बनी बारो तव्हां पंहिंजे लाइ ठाहियो, हिकिड़ो बाग पंहिंजी कमाई जे लाइ तव्हां तयारु कयो, वण तव्हां पंहिंजे फ़ाइदे जे लाइ पोखियो, तव्हां पंहिंजे घर में वण पोखियो। या साईं मुंहिंजा रस्ते रोड ते कंहिं जाइ ते जिते इजाज़त हुजे उन जाइ ते तव्हां वण पोखियो, जिते इजाज़त आहे, हाणे तव्हां पंहिंजे नफ़े जे लाइ वण पोखियो, घर पंहिंजे नफ़े जे लाइ ठाहियो, पर नबी साईं थो फरमाए तव्हां मरी वेंदो, ॿिया माण्हू त फ़ाइदो वठंदा, तुंहिंजे घर में तुंहिंजा पुट अची रहंदा, उन्हनि जा पुट अची रहंदा, पोटा तुंहिंजा पड़ पोटा अची रहंदा, जेसीं उन मां नफ़ो वठंदा। वण पोखियो जेसीं उनजी छांव में को माण्हू वेहे, उनजे छांव में पंहिंजी गर्मी मंझांदो टारे, जेसि ताणी उन वण जी छांव बरकरार रहंदी या मेवेदार फल फ्रूट वारो वण लॻाए उन मां मेवो हासिल थींदो रहंदो, तूं मरी वञी कब्र में पइजी वञी अल्लाह तुंहिंजो अजुर ऐं सवाब लिखंदो रहंदो आहे। वणनि जी उमिरि वॾी थींदी आहे, जेकॾहिं उन्हनि जी संभाल कजे त वणनि जी उमिरि तमामु वॾी थींदी आहे। हिते लाहौर जो जनाब पार्क आहे, मां असां पढ़ंदा हुआसीं त उते ॾेखारे हिकिड़ो वण आहे 50 लख साल पुराणो आहे, 50 लख एतिरा साल एॾो पुराणो वण उते उन्हनि खे जोड़े संभाले रखियो अथनि। कराची में अहिड़ा कई वण आहिनि, ॿियनि मुल्कनि में मां तुर्की वियुसि, उते त वणनि जी वॾी संभाल पिया कनि, हज़ारे साल पुराणा वण। ऐं हिन में उर्दन में हिकिड़ो वण आहे, उहो वण जंहिंजे हेठां सुहिणा सरदार मदीने जा ताजदार अचे वेठा हुया। जेको वाक़ियो ॿुधंदा आहियूं, साईं जन वण जे हेठां काफ़िलो अचे वेठो, पोइ राहिब जेको आहे पंहिंजे इबादत खाने मां चए पियो इहो कंहिंजो काफ़िलो आयो आहे जंहिंजे मथां ककर सायो थो करे पियो, इहो केरु जवान आहे, हिनखे वठी अचो हेॾे। सभई विया पर महबूब सुहिणा न विया। चई हिननि में उहो चेहरो नज़र ई नथो अचे जंहिंजे लाइ मूं तव्हांजी दावत कई आहे, उन महबूब खे घुरायो वञे। उन वण जे हेठां जंहिंजे हेठां महबूब सुहिणा आरामी थिया हुया वेठा, उन वण खे अञा ताईं संभाले वेठा आहिनि। हुज़ूर क़िबला आलम क़िबला दिलबर साईं उन वण जी ज़ियारत करे आया आहिनि, उन हेठि साईं जा फोटो बि निकितल आहिनि। साईं पंहिंजे किताब उर्दन जे सफ़रनामे में हिन जो ज़िक्र फरमायो आहे। हाणे 1400 साल गुज़री विया आहिनि महबूबनि करीमनि खे, 1400 साल, पर उहो वण अॼु बि बरक़रार आहे, मुस्लमान उन मां फ़ाइदो वठनि था पिया। वण पोखियो, असां मरी वेंदासीं, इहो वण बाक़ी हूंदो। वण पोखण वारे खे अल्लाह ताला हमेशह जा अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो रहंदो आहे। पर वण रुगी पोखणो न आहे, पोखे छॾे बाबा असां वटि आदत आहे 2-3 ॾींहं नसीहत ॿुधंदा या कुझु समाजी प्रोग्राम थींदा आहिनि, पोइ माण्हुनि खे वणनि पोखण जो शौक़ु ॾियारियो वेंदो आहे। बाबा वण पोखियो, वण पोखियो, पोइ सभई वण पोखींदा आहिनि। पोइ वण पोखियो हुनखे विसारे चईंदा। मदीने वारो साईं त फरमाए ईअं न कयो, मन नसब शजरतुन फसबर अला हिफ्ज़िहा वल क़ियाम अलैहा। मदीने वारो साईं त फरमाए जॾहिं वण पोखियो पोइ उन जे लाइ सब्र कयो, उन जी हिफ़ाज़त कयो, वल क़ियाम अलैहा, उन जे मथां पहरो ॾियो।
ॾिसो को ॿार उनखे टोड़े त नथो छॾे, को जानवर उनखे खाई त नथो वञे, को मौसमी तब्दीलियूं उनखे ज़ाया त नथियूं कनि, उनजी हिफ़ाज़त कयो, उनखे पाणी ॾियो, हत्ता तुस्मिर एसिताणी जो वॾो थी वञे, उन मां फल फ्रूट मेवा अचणु शुरू थियनि। कान लहू फी कुल्लि शैइन युसाब मिन समरिहा सदक़तुन इंदल्लाहि अज़्ज़ व जल्ल। उन वण जे पन पन टारी टारी शाख शाख हर मेवे जे बदिले अल्लाह ताला तोखे सदके जो अजुर ऐं सवाब अता कंदो रहंदो। जेसी माण्हू उन मां, मिसाल तौर तव्हां अंब जो वण पोखियो, तव्हां खजीअ जो वण पोखियो, जेसी उन मां खजी लहंदी रहंदी, जेसी उन मां फल रहंदो रहंदो, हर हर खजूर जे बदिले, हर हर मेवे जे बदिले अल्लाह तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब लिखंदो रहंदो। माना जॾहिं वण पोखियो त उनजी वरी हिफ़ाज़त बि कयो, उनजी निगहदाश्त कयो, उनजे मथां ख़्याल वारी नज़र रखो त जीअं उहो वण तयारु थिए। वण बि ॿारनि वांगुरु पालबा आहिनि, उन्हनि जी निगहबानी कबी आहे, तॾहिं वञी वॾा थींदा आहिनि। वण पोखणु वॾी ॻाल्हि आहे। ऐं मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ो माण्हू आयो, उन चए हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु वण पियो पोखे। सहाबी ॾिसो, सहाबा किराम में वॾो शौक़ु हूंदो वणनि पोखण जो। वण पियो पोखे त मर्द हिकिड़ो गुज़रियो हज़रत सैयदना अबू दरदा रज़ियल्लाहु ताला जे पासे मां, चई अतफ़अलु हाज़ा व अंत साहिब रसूलिल्लाह, ए नबी जा सहाबी, तूं सहाबी आहीं वरी वण पियो थो पोखी। हुनखे हैरत लॻी त हेॾो वॾो माण्हू, हेॾो नबी जो सहाबी वरी वण पियो थो पोखे। साईं तूं वण थो पोखी? साईं फरमायो ला तअज्जल अलैया, ओ पुछण वारा मूं ते कावड़ न कर, या मामूली अमल न आहे जेको वण पोखियां थो। मूं मदीने वारे साईं खां ॿुधो, मन गरस गरसन लम याकुल मिन्हु आदमीयुन वला ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िल्लाह इल्ला कान लहू सदक़तुन। मदीने वारे साईं फरमाया, जेको माण्हू वण पोखे पोइ उन मां को माण्हू खाए, का मख़लूक खाए, को पखी परिंदो चरिंदो अचे उन मां फ़ाइदो हासिल करे, अल्लाह ताला हर हर माण्हू जे फ़ाइदो हासिल कयो उन जे बदिले पोखण वारे खे उनजो अजुर सवाब सदके जेतिरो अजुर अता फरमाईंदो रहंदो। सम्झो था? ऐं अक्सर तौर ते बाग पोखण वारा उनखे कोट कड़ा ॾेई छॾींदा आहिनि त जीअं बंदि रहे, ॿियो को माण्हू उन में अंदरि दाख़िल न थी सघे। हिफ़ाज़त आहे, इहा असांजी नज़र में हिफ़ाज़त आहे त उनजी हिफ़ाज़त कजे। मथां को मिसाल तौर अंब जो फ़सुल आहे, ॼमू जो फ़सुल आहे, ज़ैतून जो बाग़ आहे, इहे जेके फ्रूटनि जा बाग़ आहिनि उनखे कोट ॾींदा आहियूं, वॾा वॾा लोहा ॾींदा आहियूं। हिकिड़े ॾिहाड़े महबूब सुहिणा हिकिड़े कबीले ॾे विया। महबूबन करीमनि जे ज़माने में हिकिड़ो कबीलो हुयो, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ॾे विया, बनु अम्र बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन्हनि ॾे विया त उन्हनि जे बाग़नि खे कोट ॾिनल हुया, वॾा वॾा चौदीवारी ॾिनल हुई, केरु अंदरि वञी न पियो सघे। साईं फरमायो, या माशरल अंसार, ए अंसारो, सभिनी गॾिजी चयो लब्बैक या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब बाना हाज़िर आहिनि, हुकुम फरमायो, छा था चओ? तो साईं फरमायो, कुंतुम फिल जाहिलियत इज़ ला ताबुदून अल्लाह तहमिलून अल कल्ल व तफअलून फी अमवालिकुमुल मअरूफ व तफअलून इला इब्निस सबील हत्ता इज़ा कान मन अल्लाह अलैकुम बिल इस्लाम। ए अंसारो, तव्हां जॾहिं जाहिल हुयो, कुफ्र में हुयो, अल्लाह खे न मञंदा हुयो, पोइ तॾहिं तव्हांजी इहा आदत हूंदी, मां ईंदो हुयुसि तव्हांखे ॾिसंदो हुयुसि त तव्हां अल्लाह जी राह में घणी ख़ैरात कंदा हुयो, पंहिंजे माल मां रब जो हिसो कढंदा हुयो, ऐं तव्हां मुसाफ़िरनि वाटहड़ुनि ईंदड़ वींदड़ जी सार लहंदा हुयो, पंहिंजे बाग़ मां उन्हनि जो हिसो कढंदा हुयो। हाणे जॾहिं अल्लाह तव्हां ते एहसान कयो आहे, तव्हांखे अल्लाह मुस्लमान कयो आहे, वबि बनी इज़ा अंतुम तुहस्सिनून अमवालकुम, तव्हां पंहिंजे मालनि खे वरी कोट ॾेई छॾिया आहिनि, पंहिंजे बाग़नि जे आॾो दीवारूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि, त जीअं माण्हू कोन अचे, को मुसाफ़िर, को जानवर, को मखलूक अल्लाह जो बानो उते अचे, को फ़ाइदो हासिल करे, तव्हां बंदि करे छॾियो आहे। फीमा याकुलु इब्नु आदम अजरुन व फीमा याकुलु सबु व तीरु अजरुन, उन मां को मर्द अचे खाए, इंसान अचे उन मां पंहिंजो नफ़ो हासिल करे, या को पखी, को जानवर, को परिंदो, को चरिंदो अचे खाए, ज़रे ज़रे जो अल्लाह तव्हांखे अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। मदीने वारे साईं फरमायो, साईं त हलिया विया, पोइ फरज अल कौम फमा मिनहुम अहदुन इल्ला हदम मिन हदीकतिही सलासीन बाबा। सहाबी आया, अचे हथोड़ो खणी पंहिंजे बाग़नि जा दरवाज़ा टोड़नि लॻा, बाग़ 30 दरवाज़ा हिकिड़े हिकिड़े माण्हू टोड़िया पंहिंजे बाग़ जा, एॾा वॾा बाग़ हुयनि, सभई दरवाज़ा टोड़नि।
सभई कोट किला टोड़ियनि चवण लॻा त मदीने वारे साईं फरमायो असां पंहिंजे बाग जा हर ई दरवाज़ा टोड़े था छॾियूं जीअं मदीने वारो साईं ख़ुशि रहे अल्लाह असांखे अजर ऐं सवाब अता फरमाए सम्झो था इन हदीस खे मलहूज़ रखंदे हज़रत इमाम हाकिम रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त तहसीनुल हीतान वन नखील वल करम वगैरह मिनल मोहताजीन वल जाइन ऐं याकुलू मिनहा बुखारनि उन्यारनि मुसाफ़िरनि खां पंहिंजे बागनि जा दरवाज़ा बंदि करणु वॾो गुनाह आहे को बुखारो आहे को मिसकीन आहे को मुसाफ़िर आहे को साईं मुंहिंजा वाटड़ू आहे उन जे लाइ तव्हां पंहिंजे बाग जो दरवाज़ो बंदि कयो इहो शरीयत में हरगिज़ जाइज़ न आहे तव्हां वण पोखियो आहे उन मां सिलो अल्लाह दुनिया आख़िरत में तव्हांखे अता फरमाईंदो मुंहिंजा दोस्तो वणनि पोखण जी आदत पैदा कयो पंहिंजे अंदरि शौक़ ऐं ज़ौक़ पैदा कयो जीअं मदीने वारे साईं सेखारियो आहे इन में असांजो नफ़ो आहे मां असांखे बज़ाहिर ॻाल्हि ॾुखी थी लॻे त पंहिंजे कोट पंहिंजे ॿनी जा बाग जा दरवाज़ा कीअं खोले छॾियूं हालांकि मदीने वारे साईं खे ख़बर आहे त मुंहिंजे उम्मत जे लाइ नफ़ो कहिड़ी शइ में आहे महबूबन करीमन कुझु त ॾिसी अमुर फरमायो हूंदो न बज़ाहिर असांखे ॾुखी थी लॻे ॻाल्हि त महिनत असां कयूं ऐं उन जी संभाल असां कयूं ऐं उन मां फल वरी ॿियो केरु खणी वञे बज़ाहिर ॾुखी ॻाल्हि थी लॻे पर मदीने वारे साईं फरमायो कोट टोड़े छॾियो माण्हुनि खे इजाज़त ॾियो तव्हांजे बाग में तव्हांजे ॿनी में अचण जी त को त सबबु हूंदो न जंहिंजी इजाज़त मदीने वारे साईं अता फरमाई आहे अल्लाह ताला शाल असांखे महबूब जे फरमाननि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला हर मुस्तफ़ा जे कौल जेको ॿुधूं था उन जे मथां पाबंदी सां अमल जो शौक़ अता फरमाए Allah